दोस्तों इन वक्त शहीद नसरुल्ला गडानी जो मड़ खणी ईंदड़ एम्बुलेंस घोटकी शहर में पहुंची चुकी है। ही तव्हां इस्तक़बाल ॾिसो कीअं इस्तक़बाल थिए पियो शहीद जो। हाणे तव्हां ॿुधायो त नसरुल्ला हाराए वियो या नसरुल्ला खटे वियो। ही बदमाश सरदार हाराए विया, यकीनन नसरुल्ला खटे वियो। ही तव्हां ॾिसो, मां ही गाॾी में मथे चढ़ी करे तव्हांखे ही सॼो मंज़र ॾेखारियां पियो। ही घोटकी में इस्तक़बाल थिए पियो। अहिड़ा इस्तक़बाल तव्हां यकीनन कंहिं वॾनि लीडरनि जा ॾिठा हूंदा, कंहिं सहाफ़ी जो अहिड़ो इस्तक़बाल तव्हां न ॾिठो हूंदो। ही पहिरियों सहाफ़ी आहे नसरुल्ला गडानी जंहिंजो ही इस्तक़बाल थिए पियो। ही ॾिसो विख विख ते उनजो इस्तक़बाल ईअं थींदो आयो आहे। असां पुठियां जेको इन सां गॾु आया आहियूं डेड बॉडी सां, त ही तव्हां ॾिसो हर 1 किलोमीटर हर 2 किलोमीटरनि ते माण्हुनि जो समुंड निकिरी अचे पियो ऐं अवाम वालियाना अंदाज़ में एम्बुलेंस ते गुलपाशी कनि पिया, गुलनि जी वर्खा कनि पिया ऐं एम्बुलेंस खे बीहारे शहीद जो आख़िरी दीदार वठनि पिया। ही पोजीशन कराची खां इहो सूरत हाल ईअं ई आहे। कराची खां वठी इहा ई सूरत हाल आहे जो जितां जितां एम्बुलेंस खणे पई, जितां जितां एम्बुलेंस गुज़रे थी, हज़ारनि जी तादाद में माण्हू, हज़ारनि जी तादाद में माण्हू, ही ॾिसो हज़ारनि जी तादाद में माण्हू निकिरी अचनि था, नसरुल्ला गडानी जो इस्तक़बाल कनि था पिया। शहीद नसरुल्ला गडानी जो जन सरदारनि नसरुल्ला गडानी खे ख़ामोश करण जे लाइ, उन्ही खे ख़त्म करण जी कोशिश कई आहे। मां सम्झां थो अॼु नसरुल्ला गडानी अमर थी वियो आहे, अमर शहीद थी वियो आहे। ही तव्हां ॾिसो, ही हाणे एम्बुलेंस निकिरी वई आहे। ही माण्हू वीचारा बीठा आहिनि हिते। माण्हू वीचारा रोइनि था पिया। माण्हू हर माण्हू पंहिंजो दर्द ईअं महसूस करे थो। हर माण्हू ईअं महसूस करे थो ॼण हुनजो पंहिंजो को अज़ीज़ फ़ौत थियो हुजे। हक़ीक़त ॿुधायो त पंहिंजे अज़ीज़नि क़रीबनि ते असां माण्हुनि खे ईअं न रोईंदे ॾिठो आहे जीअं नसरुल्ला गडानी जी शहादत ते माण्हू रोइनि था पिया। ही ख़बीस सरदार, ही ज़लील सरदार जेके सालनि खां हिन ग़रीब ऐं महकूम अवाम ते हुक्मरानी कंदा पिया अचनि, इन्हनि इहो सम्झो हुयो त नसरुल्ला खे जेकॾहिं असां शहीद कंदासीं त असांजे ख़िलाफ़ को ॻाल्हाइण वारो न हूंदो। पर इन्हनि जी भुल आहे। कल्ह ताईं माण्हू जेके हिननि जे ख़िलाफ़ न ॻाल्हाईंदा हुया, अॼु माण्हू नाला खणी हिननि ते लानतूं विझनि पिया। ही ॾिसो नाज़रीन, ही ॾिसो, ही ॾिसो, ही ॾिसो, ही ॾिसो, ही ॾिसो माण्हू कीअं एम्बुलेंस खे ज़ोरी रोकनि था, कीअं एम्बुलेंस जे कढ लॻनि था। ही मोहब्बत ॾिसो अवाम जी, माण्हुनि जी मोहब्बत ॾिसो तव्हां। असां त बेनज़ीर भुट्टो जो अहिड़ो इस्तक़बाल कोन ॾिठो। हक़ीक़त ॿुधायांव थो। एम्बुलेंस खे 2 मिंट बीहारियो, माण्हू ॾिसनि भले। बीहारियो 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 2 मिंट बीहारियो, ॾिसनि माण्हू।
गेट खोलना, गेट खोल। आराम से ये ॾिसो माण्हू कोई तकड़ कोनी जुलो पंज कलाक माण्हू बीठा आहिनि तव्हां बीहो था उन्हनि जे लाइ माण्हू उस ते बीठा आहिनि माण्हुनि जी मोहबत खे ईअं न ठुकरायो बींदा हलो जाते जाते बीहणो आहे बींदा हलो माण्हुनि खे मौक़ो ॾियो माण्हू ॾिसनि कलाकनि खां जेके उस ते बीठा आहिनि निटण उस में बीठा आहिनि 48 पारो आहे माण्हू बीठा आहिनि पंहिंजे महबूब खे ॾिसण जे लाइ हॉस्पिटल खां पोइ गोट थींदी योगी धंधा मुकाबलो योगी धंधा ही माण्हुनि जी वालियाना वाबस्तगी ॾिसो तव्हां घोटकी जा सरदारो कल त हिकिड़ो माण्हू तव्हांखे चवंदो लानत हाणे सॼी दुनिया तव्हांखे मुर्दाबाद चए थी पई तव्हां ते लानतूं वसाए थी पई ॿुधी मरो बेशर्माओ केतिरा घर उजाड़ींदो केतिरा आवाज़ ख़ामोश कंदो केतिरा माण्हू मारींदो हाणे ॿुधायो तव्हां ही सभु माण्हू तव्हांजे मथां लानतूं विझनि पिया हाणे तव्हां ॿुधायो कंहिंखे हिते ही ॿिया माण्हू वीचारा बीह करे जे माण्हू पंहिंजे कंहिं घर भाती खे ॾिसंदो आहे आख़िरी दीदार कंदो आहे ईअं सॼी सिंध उतरी पई आहे